बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदो। दोस्तों माशाअल्लाह असां हींअर मौजूदु आहियूं मोहम्मद मलूक शहर सैफ़ जो स्कूल आहे, जंहिंमें असांजी टीम आहे हिकिड़ी उस्ताद आहे। ऐं हींअर असां सिकंदराबाद में असां अची स्कूल में ऑफिस में वेठा आहियूं ऐं तव्हांखे उन्हनि जी ज़ियारत कराइण थो नाले ॿार। हीअ असांजो प्यारो दोस्त उस्ताद नबी बश्क मशहूरी साहब आहे। माशाअल्लाह तमामु बहितरीनु उस्ताद आहे। अल्लाह पाक हिन खे अञा इल्म में तरक़ी अता फ़रमाए। हीअ असांजो प्यारो दोस्त उस्ताद मोहम्मद हसन शर साहब, तमामु बहितरीनु ऐं पुराणो टीचर आहे। रेगुलर हिसाब सां पढ़ाई जे हिसाब सां तमामु तरक़ी आफ्ताब उस्ताद आहे। अल्लाह पाक इन खे इज़त में ऐं पढ़ाई में अञा इल्म में बरकत अता फ़रमाईंदो। हीअ असांजो उस्ताद मोहम्मद वसीम साहब वाइस प्रिंसिपल। अल्लाह पाक हिन खे बि सिहत बि ॾिए, अल्लाह पाक हिन खे बरकतूं बि ॾिए, अल्लाह पाक हिन जे इल्म में अञा इख़लाक़ में बरकत अता फ़रमाए। माशाअल्लाह तमामु बहितरीनु उस्ताद साहब आहिनि। हीअ असांजी ऑफिस, हीअ असांजो हेड जी कुर्सी, हीअ टेबल, हीअ नंढड़ो पाकिस्तान जो झंडो, ऐं हीअ असांजो स्कूल जूं मार्करूं ऐं पेनूं, जंहिंमें ॿारनि खे पटी जे हिसाब सां पढ़ाई लिखाई थींदी आहे। माशाअल्लाह हीअ असांजो उस्ताद साहब रतड़ साहब आहे, नओं आयो आहे टीचर, तमामु बहितरीनु आहे, डिग्री होल्डर उस्ताद आहे। सिंध यूनिवर्सिटी जाम शोरो मां डिग्री करे आयो आहे ऐं तमामु उस्ताद मोहम्मद उस्ताद निसार जो पुटु आहे। माशाअल्लाह तमामु अल्लाह पाक हिन खे बि इल्म में बरकत अता फ़रमाए। असांजो हीअ प्यारो दोस्त नंढड़ो इशफाक शर साहब, माशाअल्लाह तमामु असांजी उस्तादनि सॼनि जी ऐं स्कूल जी बि ख़िदमत कंदो आहे ऐं उस्तादनि जी बि ख़िदमत कंदो आहे। माशाअल्लाह अल्लाह पाक अञा इन खे तरक़ी अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असांजे हिन वीडियो भरण जो मक़सदु इहो आहे तव्हांखे असां पंहिंजा उस्ताद ॾेखारियासीं ऐं ऑफिस ॾेखारीसीं ऐं इदारे में जेके कमु कंदा आहियूं असां उहे तव्हांखे ॾेखारींदासीं। माशाअल्लाह। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।